मुझो यारेड़ो कप्तान मशहूर वाहे दो जिए इमरान जे बैटिंग ते बीहंदो त छक्का चौका हूंदा बॉलिंग ते बीहंदो त खिलाड़ी आउट थींदा वेंदा मां पाण हली अॼु ॾिसंदो कीअं कंदो हथनि सां केचिया मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ टीम जो मुझो यारेड़ो कप्तान मशहूर वाहे दो जिए इमरान जे बैटिंग ते बीहंदो त छक्का चौका हूंदा बॉलिंग ते बीहंदो त खिलाड़ी आउट थींदा वेंदा मां पाण हली अॼु ॾिसंदो कीअं कंदो हथनि सां केचिया मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ जड़ाया पायूं त तोर सो खेॾंदो हर बंदे पढ़ाई अरे वाह हुनजी रांदि त ॾिसजो इहे तुंहिंजा शाहिद अफरीदी सही बनर वसीमत हमारा चाहन सोने जो शाटा ॾिसजो शाहिद आफरीदी चाहे सोने जो शाटा ॾिसजो शाहिद आफरीदी चाहे पाकिस्तानी टीम सॼीअ में अहिड़ो रांदीगर नाहे सोने जो शाटा ॾिसजो शाहिद आफरीदी चाहे पाकिस्तानी टीम सॼीअ में अहिड़ो रांदीगर नाहे जाए सईदन घर जी अकरम भी हुन खां हेठि आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ भाऊ तो अरे सोने टास आ रही बॉलिंग तो करे पर अगे हो साईं दिलला वालो बैट्समैन तक ॾाढो कुटींदो चुप करे रांदि ॾिसो हिकु बि बैट्समैन साम्हूं न बीह सघंदो हुनजी बॉलिंग नाहे गोली आ गोली सगंदुसि साम्हूं बॉलिंग हुन जी गोली आ केर बि सगंदुसि साम्हूं बॉलिंग हुन जी गोली आ हाणे ख़बर पवंदी खेॾण जी दाड़ हणण त सोली आ केर बि सगंदुसि साम्हूं बॉलिंग हुन जी गोली आ हाणे ख़बर पवंदी खेॾण जी दाड़ हणण त सोली आ ही आउट सभई कटण लाइ थियो टारगेट तवजो सेट आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ साढे छह सॼी टीम 99 आउट थी वई साहब वारी टीम खे छॾण लाइ 100 रन छो खपनि इहो त मारो यार ठाहे वेंदो लॻे थो न पियो एॾो भलो अच्छा न कॾहिं सब में 5 रन सो आहिनि आख़िरी बाल बचो आहे सब में 5 रन सो आहिनि आख़िरी बाल बचो आहे बाउंड्रीअ ते मुमताज़ बि आहिनि फील्डन लाइ ॾचो आहे सब में 5 रन सो आहिनि आख़िरी बाल बचो आहे बाउंड्रीअ ते मुमताज़ बि आहिनि फील्डन लाइ ॾचो आहे हाणे छको करे सब पूरो मुंहिंजे यार मथे कई बेटे आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ पंहिंजी टीम जो मुंहिंजो यारेड़ो कप्तान आ मशहूर वाहे दो जिए इमरान आ जे बैटिंग ते बीहंदो त छक्का चौका हूंदा बॉलिंग ते बीहंदो त खिलाड़ी आउट थींदा वेंदा मां पाण हली अॼु ॾिसंदुमि कीअं कंदो हथनि सां केचिया मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ तुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ मुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ मुंहिंजे साहब जी अॼु मैच आ तुंहिंजे सोणे जी अॼु मैच आ